सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजे करे असां पंहिंजे जीवन जी नैया जो ख्याल ज़रूर करियूं। ही ज़िंदगी जेका आहे असांखे मनमानी लाइ मिली ई न आहे। जॾहिं जॾहिं असां ज़िंदगी मनमानी कई आहे, पंहिंजी मर्ज़ी हलाई आहे, उते असांखे रिज़ल्ट उबतो ई मिलियो आहे। छाकाणि बग़ैर ड्राइविंग लाइसेंस जे गाड़ी हलाइण जो पावर न आहे। आहे बि जो गाड़ी असांजी आहे, पर उनमें असांखे सफ़र करण जो पावर आहे। उनखे ग़लति तरीक़े सां हलाइण या एक्सीडेंट या ख़तमु करण जो पावर असांखे न आहे। इन करे हरू भरू गाॾी हणे बि वञे, मुंहिंजी गाॾी आहे, मां जीअं करां केस दाख़िल थी वेंदुसि। गाॾी खे मन मस्ती सां हलाए तॾहिं बि गले पइजी वेंदुसि। ऐं जीवन जी गाॾी जॾहिं मन मस्ती सां हलाईंदो आहे, पंहिंजी मन मस्ती सां खाधा पीता तौर तरीक़ा अंदाज़ सभु अपनाईंदो, उहो बि गले पइजी वेंदी आहे। कॾहिं काई बीमारी, कॾहिं कोई तकलीफ़, कॾहिं कोई कुझु, गले पइजी वेंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे बहितर करे रखूं ऐं इन करे उन सचे साईं जी शरण में ईंदा आहियूं, जी रहमत में ईंदा आहियूं। जीअं असांजो ड्राइवर ठीकु हुजे। जॾहिं असांजो ड्राइवर ऐं गाॾी ॿई सही हूंदा आहिनि त पोइ असांजो सफ़र बि आराम ते गुज़ारंदो आहे। ऐं पतो आहे गाॾी बि सही आहे, ड्राइविंग बि सही आहे, त सभु आराम सां सुकून सां वेठा हूंदा, ॻाल्हाईंदा वेंदा, खिलंदा वेंदा, सुम्हिया पिया हूंदा, आराम कंदा। पर जेकॾहिं ड्राइवर थोरो अड़ंगो हूंदो त पोइ चङो थी पवंदो। असांजी हिकिड़ी कहावत आहे भई, जेकॾहिं गाॾी सफ़ा खटियारो आहे पर ड्राइवर चङो आहे त कमु कढी वेंदो, न पहुची वेंदो। पर जेकॾहिं गाॾी जहिड़ी बि नई हुजे, जहिड़ो बि मॉडल हुजे, जे ड्राइविंग अड़ंगो आहे त पोइ किथे न किथे ज़िंदगी पूरी कंदो, किथे न किथे तबाह कंदो, बर्बाद कंदो। तंहिंजे करे असांजो ड्राइवर दिमाग़ सही हुजणु खपे, असांजी सोच सही हुजणु खपे। आम तौर सां इंसान ॿिनि ॻाल्हियुनि में मार खाईंदा आहियूं। चङे कम खे पोइ ते छॾींदा आहियूं, ग़लति कम ते अॻिते कंदा आहियूं। असां गाॾी खे सींगारींदा आहियूं, लेकिन ड्राइवर जो असां ख़्यालु न रखंदा आहियूं। ग़लती असां उते थी वेंदी आहे। असां पंहिंजो पाण खे सींगारे बणाए भाॼी वग़ैरह सभु ठीकु करे रखंदा आहियूं, पार्लर में निकिरंदा आहियूं, सभु कुझु कंदा आहियूं, पाण खे सींगारींदा आहियूं, लेकिन असल चीज़ असांजो दिमाग़ छा आहे, असांजी सोच छा आहे। असांखे सुकून, शांती, मालिक जी रहमत, असां बहितरी चङाई खे केतिरो सोच में रखियोसीं। असल चीज़ असांखे उहा ॾिसणी आहे। जेकॾहिं असांजो ड्राइवर ठीकु आहे, गाॾी खचारे खे बि पार कराए वेंदो। सभु जहिड़ी गाॾी हुजे चंड में कढी वेंदो। जे ड्राइवर चङो न आहे, गाॾी त हाई क्लास जी हुजे, ऊंधो करे सटींदुसि किथे न किथे। तंहिंजे करे असां पंहिंजी सोच वीचार उन्हनि खे बहितर रखूं ऐं उनजे लाइ असां सचे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं, जी दामन में ईंदा आहियूं। छाकाणि त हुनखे सभु कुझु बहितर अंदाज़ सां मिलंदो आहे। नेम, ध्यानु, सिमरन, असांजी सोच बहितर थींदी आहे। प्रैक्टिकली असांखे कर्म मिलंदा आहिनि, ॾिसा बि ईंदा आहिनि, चङे कर्मनि वारा बि, ग़लति कर्मनि वारा बि। ॿिन्ही खे ॾिसी सघंदा आहियूं त नतीजो कंहिंजो छा निकितो। उनखां बाद असां उहो ग़लति कर्म छॾाए पानी, चङा कम पंहिंजो पाण थियण लॻंदा आहिनि। असांजी गाॾी बिल्कुलु सही ट्रैक ते अची वेंदी आहे। ऐं पोइ असां करे गाॾी सां छेड़छाड़ न कंदा आहियूं, पर पोइ ज़िंदगी जा सत्कर्म, चङाई, बहितरी, कारोबार, घर, परिवार, संसार सभु सां हलंदे ऐं खिलंदे खिलंदे संसार में ख़ुशि थींदा वञी ख़ालिक ताईं पहुचंदा वञी मालिक ताईं पहुचंदा। सो अॼु प्यार भरे अवसर ते जेको ॾींहुं असांखे ॿुधाए रहियो आहे, जेको मौक़ो असांखे सम्झाए रहियो आहे, असां पंहिंजे जीवन जी नैया खे बहितर अंदाज़ सां संभालूं।
पंहिंजी ज़िंदगी खे बहितर अंदाज़ सां हलायूं। असांजी ज़िंदगी असांजी मनमानी लाइ आहे ई न, असांखे संभाल लाइ आहे। ऐं असांखे कुझु न कुझु सदाई करिणो ई आहे। छाकाणि कंहिं वक़्तु बि भाग ख़तमु थिए, असांखे भाग ख़तमु न करिणो, उन वधूक आणी आहे, उहो सॼो वधंदो रहे। असां कॾहिं ग़लती में ॾियूं, पोइ चइबो वेठे खूह में खुटी वेंदा आहिनि। पुराणी कहावत आहे, भई खाईंदे खाईंदे खूह में खुटी वेंदा आहिनि। असां चऊं हे थींदो, कंहिं वक़्तु बि कुझु थी सघे थो, लेकिन जॾहिं असां पंहिंजो पाण खे ठाहींदा, कर्मनि जो फल चङाई बहितरी कंदा ईंदासीं, त पोइ सदाई वधंदा हलंदासीं। कॾहिं पोइ ते पहुंदासीं न, मालिक जी रहमत खे पाए पंहिंजी जीवन जो उद्धार कंदासीं, पंहिंजो पाण खे ठाहींदासीं।